सभिनी ॾिसण ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजा दोस्तो, अॼु तव्हांखे आयतुल कुर्सी जी बरकत, रहमत ऐं फ़ज़ीलत ॿुधाई वेंदी। हिकु रवायत में आहे त सूरतुल बक़रा में हिकु आयत आहे जेका क़ुरान करीम जी तमामु आयतुनि जी सरदार आहे। उहा जंहिं घर में पढ़ी वेंदी उन घर मां शैतान भॼी वेंदो आहे। उहा आयतुल कुर्सी आहे। मुंहिंजा दोस्तो, अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन मौलाए कायनात सैयदना हज़रत इमाम अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु, मौलाए कायनात सैयदना हज़रत इमाम अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईंदा आहिनि त मां हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम के फरमाईंदे ॿुधो, जेको शख़्स हर निमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े उनखे जन्नत में दाख़िल थियण खां का बि शइ नथी रोके सघे। सुभान अल्लाह। उहो मरंदे ई जन्नत में हलियो वेंदो। ऐं जेको राति जो सुम्हण वक़्तु उनखे पढ़े उहो हुन जा पाड़े वारा ऐं आस पास जे ॿियनि घरनि वारा शैतान ऐं चोर खां महफ़ूज़ रहंदा। सुभान अल्लाह। आयतुल कुर्सी जी केॾी बरकत आहे जो मुंहिंजा दोस्तो, हुज़ूर करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे प्यारे सोट सुहिणे हसनैन करीमैन जे बाबे मौलाए कायनात सैयदना इमाम अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो फरमान बि ॿुधो। अञा अॻिते ॿुधो, उहो मरण खां पोइ जन्नत में वेंदो। उहो शैतान ऐं जिन्ननि जे तमामु शरारतुनि खां महफ़ूज़ रहंदो। अगरि मुहताज हूंदो त कुझु ॾींहं में उनजी मुहताजी, उनजी ग़रीबी दूर थी वेंदी। जेको सुबुह ऐं शाम में बिस्तर याने सुम्हण खां अॻु में, लेटण खां अॻु में आयतुल कुर्सी ऐं उन खां पोइ वारियूं आयतूं याने ख़ालिदून ताईं पढ़ंदो।